अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भलीकार। अॼु पाण नेफ्रॉन बाबति पढ़ंदासीं। नेफ्रॉन छा आहे? नेफ्रॉन खे पाण किडनी, गुर्दे या बुकी जो हिकिड़ो सेल बि चई सघूं था। मेन जेको कमु फिल्टरेशन जो हूंदो आहे उहो नेफ्रॉन कंदो आहे। नेफ्रॉन जी तइदाद घणी हूंदी आहे? हिकिड़ी किडनी जे अंदरि मिलियन यानी 10 लख नेफ्रॉन जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि। नेफ्रॉन स्ट्रक्चरल यानी जेका किडनी या बुकी जी जेका बनावट आहे उन में बि नेफ्रॉन इन्वॉल्व हूंदो आहे। ऐं फंक्शनल यानी जेको कमु कंदो आहे फिल्टरेशन जो उहो बि नेफ्रॉन कंदो आहे। नेफ्रॉन जीअं त फिल्टरेशन जो कमु कंदो आहे त रत ही वठंदो पए, उन खां पोइ सॼे नेफ्रॉन में सप्लाई थींदी आहे रत जी, ऐं उन खां पोइ उन में जेको आहे न फिल्टरेशन थींदी आहे। त अफेरेंट आर्ट्रियोल उहो सिस्टम आहे जंहिंमें ब्लड जेको आहे उहो एंटर थींदो आहे नेफ्रॉन मां। उन खां पोइ एफरेंट आर्ट्रियोल आहे। एफरेंट आर्ट्रियोल में ब्लड जेको आहे उहो सॼे नेफ्रॉन में सर्कुलेट थी वेंदो आहे। एफरेंट आर्ट्रियोल खे फर्दर जेको स्ट्रक्चर आहे नेफ्रॉन जो उन हिसाब सां ॿिनि हिस्सनि में विराए सघिजे थो। हिकिड़ो पेरिटेबुलर कैपिलरीज़ उहो एसोसिएटेड हूंदो आहे हिकिड़े नेफ्रॉन जे अंदरि। स्ट्रक्चर है पीसीटी एंड डीसीटी। पीसीटी प्रॉक्सिमल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल एंड डीसीटी डिस्टल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल। पेरिटेबुलर कैपिलरीज़ रत जूं जेके कैपिलरीज़ आहिनि उहे पीसीटी ऐं डीसीटी सां एसोसिएटेड हूंदियूं आहिनि। ॿियो ब्लड कैपिलरीज़ जो सिस्टम है वासा रेक्टा। इहो एसोसिएटेड हूंदो आहे नेफ्रॉन जे अंदरि लूप ऑफ हैनले सां। हाणे पाण स्ट्रक्चर ॾिसंदासीं। एक किडनी है, ही हेठियों जेको स्ट्रक्चर है नेफ्रॉन जो। हेड़ा 10 लख नेफ्रॉन हिकिड़ी किडनी जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। हाणे ही लाइन सां ॿिनि हिस्सनि में विरहायल आहे नेफ्रॉन। जेको ही एरिया हूंदो हिन पासे वारो इहो कॉर्टेक्स जे अंदरि, यानी ही जेको किडनी जो जेको ही हिते वाइट पार्ट ॾेखारियल आहे, जेको डार्कर एरिया हूंदो आहे किडनी जो, हिन मंझि नेफ्रॉन जो जेको ही मथियों हिसो आहे इहो मौजूदु हूंदो आहे, ऐं जेको हेठियों हिसो आहे इहो किडनी जे मेडुला जे अंदरि न मौजूदु हूंदो आहे। ही हिसो हाणे ही जेको आहे हिकिड़े नेफ्रॉन जी तस्वीर आहे। नेफ्रॉन जेको आहे ही हितां खां शुरू थी पोइ जेको सर्कुलेट थी हेसि ताईं जेको आहे ही हिन एरिया ताईं। ही जेको नेफ्रॉन हूंदो आहे उन खां पोइ जेको ही लास्ट वारो पार्ट आहे उहो हिकिड़े खां वधीक नेफ्रॉन जेको आहिनि उहो हिन पार्ट सां कनेक्ट हूंदियूं आहिनि। ऐं नेफ्रॉन जे पार्ट खे जेकॾहिं पाण विरायूं त ही जेको पहिरियों पार्ट आहे इन खे बाउमेन कैप्सूल चइबो आहे। उन खां पोइ ही अचे पियो हिते ही फोल्डिंग ठहियल हूंदी आहे, की जेको आहे न हिन हिते घटि फोल्डिंग ॾेखारियल आहे, इन खां वधीक हिन में फोल्डिंग हूंदी आहे। इन एरिया खे पीसीटी प्रॉक्सिमल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल पीसीटी चइबो आहे। उन खां पोइ ही एरिया हिते यू शेप जेका आहे न ट्यूब थींदी आहे, ही जेका ॾिसो एरिया त यू शेप पियो ठाहे, त यू शेप एरिया खे लूप ऑफ हैनले चइबो आहे। ही लूप ऑफ हैनले, लूप ऑफ हैनले जूं ॿ लिम्ब आहिनि या ॿ आर्म आहिनि। ही डिसेंडिंग यानी हेठि लहंदड़, इन खां पोइ ही वरी मथे चढ़ंदड़ असेंडिंग। त हिकिड़ी डिसेंडिंग लिम्ब आहे लूप ऑफ हैनले जी, ॿी ही असेंडिंग लिम्ब आहे। असेंडिंग लिम्ब खां पोइ वरी ही ॿी फोल्डिंग ठहंदी आहे। हिते वधीक फोल्ड हूंदो आहे, हिते घटि फोल्डिंग ॾेखारियल आहे। इन फोल्डिंग खे डिस्टल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल चइबो आहे या डीसीटी शॉर्ट में पाण लिखी सघूं था। उन खां पोइ लास्ट में जेको पार्ट आहे उनखे कलेक्टिंग डक्ट चइबो आहे। त ही हिकिड़े नेफ्रॉन जा हिस्सा आहिनि। हेड़ा 10 लख नेफ्रॉन जेके आहिनि उहे हिकिड़े किडनी जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। बाउमेन कैप्सूल जे अंदरि ही तव्हां ॾिसी सघो था रेड कलर में जेके बंचेस ॾेखारियल आहिनि त ही ब्लड कैपिलरीज़ आहिनि, रत जूं कैपिलरीज़। ही जेको नेटवर्क कैपिलरीज़ जो मौजूदु आहे इन खे ग्लोमेरुलस चइबो आहे। ग्लोमेरुलस खां पोइ हिते ब्लड एंटर बि थींदो आहे, अॻियां सर्कुलेट बि थींदो आहे नेफ्रॉन मां। हाणे अॻी तस्वीर में ॾिसां थी पाण खे वधीक शइ क्लियर थींदी। हाणे ही जेको आहे हितां रत एंटर थींदो आहे, जिस्म मां रत ईंदो आहे हिते नेफ्रॉन जे अंदरि एंटर थींदो आहे, या पाण हिनखे चऊं त जिस्म मां जेको ईंदो आहे उहो रीनल आर्टरी थ्रू ईंदो आहे। रीनल आर्टरी खां पोइ उहो मल्टीपल कैपिलरीज़ में विराइबो आहे।
त उहे जेके कैपिलरीज़ आहिनि उहे हिते जेके न एंटर थी वेंदियूं नेफ्रॉन में बाउमेन कैप्सूल में, ऐं हिते जेको न हिकिड़ो बंच ऑफ कैपिलरीज़ ठहंदो आहे जंहिंखे अफेरेंट आर्ट्रियोल जेके गिलोमेरुलस चइबो आहे। गिलोमेरुलस जेको एंटर थींदो आहे उनखे अफेरेंट आर्ट्रियोल चइबो आहे, ऐं उन खां पोइ जेको नेफ्रॉन में फैलिजी वेंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ पार्ट सां एसोसिएटेड थी वेंदो आहे उनखे एफेरेंट आर्ट्रियोल चइबो आहे। जेको एफेरेंट आर्ट्रियोल आहे उहो फर्दर जेको आहे उहो ॿिनि हिस्सनि में विराइजी वेंदो आहे। हिकिड़ो उहो जेको PCT प्रॉक्सिमल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल ऐं DCT डिस्टल कन्वोल्यूटेड ट्यूब्यूल खे ब्लड सप्लाई कंदो आहे, उनखे पेरिटिबुलर कैपिलरीज़ चइबो आहे। ऐं उन खां पोइ जेको ॿियो हिसो आहे उहो लूप ऑफ हेनले, जेको हीअ आहे डिसेंडिंग लिम्ब असेंडिंग लिम्ब, जेको यू शेप थी वियो स्ट्रक्चर हिनखे लूप ऑफ हेनले थो चइजे। त ॿियो जेको एफरेंट आर्ट्रियोल जो हिसो जेको लूप ऑफ हेनले सां एसोसिएटेड हूंदो आहे उनखे वासा रेक्टा चइबो आहे। हाणे जेकॾहिं नेफ्रॉन जे पार्ट खे ॾिसूं त नेफ्रॉन जो पार्ट थी विया बाउमेन कैप्सूल, हिते PCT हूंदो आहे, उन खां पोइ लूप ऑफ हेनले, उन खां पोइ DCT ऐं लास्ट में कलेक्टिंग डक्ट। जेकॾहिं ब्लड कैपिलरीज़ जी ॻाल्हि करियूं, जेको बंच ऑफ कैपिलरीज़ मौजूदु आहे बाउमेन कैप्सूल सां एसोसिएटेड उनखे गिलोमेरुलस थो चइजे। गिलोमेरुलस जे अंदरि उहो जेको ब्लड अचे पियो एंटर पियो थी उनखे अफेरेंट आर्ट्रियोल, ऐं उन खां पोइ उहो वरी जेको अॻियां सर्कुलेट थी मुख़्तलिफ़ नेफ्रॉन जे पार्ट सां एसोसिएटेड थियो थो वञे उनखे एफरेंट आर्ट्रियोल। एफरेंट आर्ट्रियोल फर्दर ॿिनि हिस्सनि में विराइजे थो, हिकिड़ो उहो जेको PCT ऐं DCT सां एसोसिएटेड आहे उनखे पेरिटिबुलर कैपिलरीज़ थो चइजे, ऐं ॿियो हिसो जेको लूप ऑफ हेनले सां एसोसिएटेड आहे उनखे वासा रेक्टा थो चइजे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा, महिरबानी।